مخدوم عثمان فراش رحمۃ اللہ علیہ۔ مخدوم شاہ عثمان ولد محمد صدیق مکئی رحمۃ اللہ علیہ ہن بزرگ جو والد محمد صدیق مکے شریف ماں ہجرت کرے سندھ میں پہتو ऐं सियाहत कंदे बखर किले जे ॿाहिरां जतोई क़ौम जे हिकु ॻोठ में पहुतो। चवनि था त ॻोठ जे मुहांडरे नाले बागड़ ख़ान जतोई खे ख़्वाब में अॻे ई हिन बुज़ुर्ग जी आमद जी बिशारत हासिल थी हुई ऐं जॾहिं मोहम्मद सिद्दीक़ मकई उते पहुतो त बागड़ ख़ान खे सुञाणे इज़त ऐं एतिराम सां हुनखे पाण वटि रहायो। उन वाहण जो नालो बि बागड़ जी रखियो वियो। हिन बुज़ुर्ग उते रही जतोइन जी मार्फत शादी कई जंहिंमां खेनि 2 पुट ॼावा, हिकु शेख हसन ॿियो मखदूम उस्मान। ही पोयों बुज़ुर्ग 25 रबीअल अवल सन 590 हिजरी में तवलद थियो ऐं पंहिंजे वालिद जी तरबियत में रहियो। मखदूम उस्मान जॾहिं सम्झ जी जमार खे पहुतो तॾहिं हिकु राति ख़्वाब में इरशाद थियनि त मखदूम शेख बहाउलदीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में पहुचे, पंहिंजी अमानत हासिल कर ऐं मौला जी तलब खे लॻी वञ जो हू बुज़ुर्ग बि तुंहिंजे इंतज़ार में आहे। मखदूम उस्मान ख़्वाब मां बेदार थी सवाइ कंहिं सम रखण जे मुल्तान जी राह वरिती। जॾहिं शेख बहाउलदीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में पहुतो तॾहिं निहायत शौक़ सां मुर्शिद पंहिंजे मुरीद सां भाकुर पाए मिलियो। बर वक़्ती खेनि तलक़ीन ॾेई सोहरवर्दी तरीक़े में मुरीद कयाईंसि। मखदूम उस्मान पंहिंजे उस्ताद वटि बातिनी इल्म सां गॾु ज़ाहिरी इल्म बि पिराईंदो रहियो, जीअं त तफ़सीर, हदीस, फ़िक़्ह, तसौफ़ वग़ैरह उलूमनि जो वॾो आलिम थियो। बराबरि 8 साल मुर्शिद कामिल ऐं उस्ताद मुकमिल जी ख़िदमत में रही ज़ाहिरी ऐं बातिनी फैज़ मां मालामाल थियो। मुर्शिद जो पंहिंजे मुरीद रशीद ते एॾो राज़ हो जो तालिब इल्मी जे ज़माने में खेनि पंहिंजो मुसलो हवाले करे छॾियो हो ऐं राति जो तहजुद नमाज़ लाइ खेनि अची उथारींदो हो ऐं सुबुह ताईं गॾिजी मराक़बे ऐं ज़िक्र फ़िक्र में मशगूल रहंदा हुआ। आख़िर 8 सालनि जे हमसोबती खां पोइ मखदूम उस्मान खे संदन मुर्शिद सगुरे ख़ुरक़ाए ख़िलाफ़त ढकाए सिंध में दीनी ख़िदमत लाइ रवानो कयो। जॾहिं मुल्तान खां ॿाहिरि निकिरण जो इरादो करे रवानो थियो तॾहिं रस्ते में बहाउलदीन ज़करिया मुल्तानी संदन मुर्शिद जो फ़र्ज़ंद मखदूम सदरदीन आरिफ़ ऐं उन जो फ़र्ज़ंद कामिल मखदूम रुकुलदीन अबूल फ़तह खेनि गॾिया। रुकुनदीन ॾिसी फ़रमायो त उस्मान तुंहिंजी बाक़ी अमानत अञा मूं वटि आहे, उहा बि वठंदो वञ। पोइ पंहिंजी लिब दोन मुबारक मां कढी शाह उस्मान जे वात मुबारक में विधाई। शाह उस्मान जो चवणु आहे त उन लिब जे चूसण खां पोइ फ़र्श खां अर्श ताईं तजली इलाही जो समूरो राज़ खुलंदो रहियो। आख़िर मुल्तान मां कही अची पंहिंजे ॻोठ बागड़ जी पहुतो, जिते सवें मुसलमान संदन इरादत ऐं एतिक़ाद में दाख़िल थिया ऐं रोज़ानो संदन वैज़, नसीहत ऐं हिदायत मां फैज़ पिराइण लॻा। मगर कुझु वक़्त खां पोइ जोणे जा ऐं थेबा क़ौम जी इस्तदाती बागड़ जी मां नक़ल मकानी करे उन तर में फरास जे ॻोठ में अची रहिया ऐं आख़िरी दम ताईं उते रही इरशाद ऐं रशद जो सिलसिलो जारी रखंदा आया। हिन साहब जूं करामतूं काफ़ी मशहूरु आहिनि, तां जो माण्हू संदन ममाती वारी हालत में बि संदन करामतनि जा क़ाइल आहिनि। चवनि था त हिकु दफ़े खानपुर ॾांहुं पंहिंजी जमायत समेत कंहिं मुरीद जी दावत ते वञी रहियो हो त रस्ते में 2 हिंदू औरतुनि जी सूंह ऐं हुस्न में लासानी हुयूं। शाह उस्मान जे आॾो अची लंघियूं, पाण ॾिसी फ़रमायाऊं त सुभान अल्लाह, ही त कुदरत जी बाग़ जा कहिड़ा न सुहिणा गुल आहिनि। औरतुनि जे कननि ते दरवेश जो जॾहिं इहो आवाज़ पहुतो तॾहिं हिकदमि कलमो पढ़ी मुसलमान थी पियूं। हिकु दफ़े जो वाक़ियो आहे त हिकु शख़्स अची अर्ज़ु कयो त मुंहिंजी ज़ाल अंधी ऐं सुंढ आहे, दुआ करियो त पुटु ॼमे ऐं अखियुनि खां बि सॼी थिए।
शाह उस्मान उन सवाली खे पाणी ते पढ़ी दम करे ॾिनो, जंहिंमां हुन शख़्स कुझु पंहिंजी ज़ाल खे पीआरियो ऐं कुझु मां अखियुनि ते छंडा हयाईं। अल्लाह ताला जे हुकुम सां हू माई अखियुनि खां सॼी थी पई ऐं खेसि हिकु हमल सां 2 जाड़ा पुट ॼावा। शाह उस्मान ॾाढो सखी ऐं दरिया दिल दरवेश हूंदो हो। ख़ासि तरह रजब जो समूरो महीनो आम ख़ल्क़ खे तमामु वॾे अंदाज़ में खाधो खाराईंदो ऐं 27 रजब ते हिकु वॾी दावत कंदो हो, जंहिंमें जुदा जुदा नमूननि जा ताम तयारु थींदा हुआ। एतिरिन ख़ूबियुनि वारो ही ख़ुदा ताला जो बानो रजब सन 663 हिजरी में 73 सालनि जी ॼमार में हिन फ़ानी दुनिया मां वफ़ात करे वियो। फराज़ जे ॻोठ में ई दफ़न कयो वियो। पोइ हिन वक़्तु उहो ॻोठ तालका सखर में आहे। शाह उस्मान जी औलाद तमामु घणे अंदाज़ में मौजूदु आहे, जिन खे पीरज़ादो कोठियो वेंदो आहे। सरकारी लिखपढ़ में उन देह जो नालो बि उस्मान देह आहे, जिते हिंदू या मुस्लमान ज़मीनदार तमाक जी पोख अदब करे बिल्कुलु न पोखींदा आहिनि ऐं शाह उस्मान जी औलाद मां पोइ खणी कहिड़ो बि अणपढ़ियलु हुजे त बि हरगिज़ तमाक कोन छिकंदा आहिनि।